नाज़िम, लखी गुलाम शाह लॻे ख़ैरपुर जे रहवासी ॼाणनि सां हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में नौजवान फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि ज़ैब जोखियो। जी ज़ैब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, लखी गुलाम शाह थाने जी हद सखर लाड़कानो क़ौमी शहरा ते खोसा पुलिस पिकेट वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल साम्हूं खां ईंदड़ ट्रक सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में खेरपुर वासी मोटरसाइकिल सवार नौजवान मुजाहिद हुसैन पुट खान मोहम्मद अबड़ो थड़े ते फौत थी वियो, जॾहिं त संदसि भाउ नज़ाकत अली ऐं सौट अमजद अली बोरो सख़्त ज़ख़्मी थी पिया। हादसे में फौत थी वियल नौजवान जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए लखी तलका अस्पताल आंदो वियो, जितां फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे सखर में वियो, जिते ज़ख़्मी अमजद बोरो जी हालत पिणु नाज़ुक ॿुधाई पई वञे ऐं ॿुधायो पियो वञे त खेरपुर ॻोठ शहदाद बोरो वासी ॼानी ॻोठ खां मदे जी शादीअ ते वञी रहिया हुआ त लखी भरिसां खोसा पुलिस पिकेट वटि साणनि हादसो पेश आयो, जंहिंजे नतीजे में हिकु नौजवान फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ॼाणियुनि सां पेश आयल अहिड़े अफ़सोसनाक हादसे बाद संदन शादीअ जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं। जी ज़ैब, महिरबानी जी।